मटियारी ज़िले अंदर भिटशाह थाणे जी हद में वाक़े खंडू रोड स्टॉप ते ठहियल खंडू पुलिस चेक पोस्ट जी बिल्डिंग ज़बून हाल बणियल आहे। पुलिस पोस्ट के चौदीवारी ॾिनल भितियूं किरी पयूं आहिनि। कमरे जी भितियुनि में ॾार पयल आहिनि। कमरे जी छत कमज़ोर थी वई आहे। छत मां चापुड़ किरी रहिया आहिनि। पुलिस चेक पोस्ट ते ड्यूटी कंदड़ पुलिस एहलकारनि जी ज़िंदगी दाव ते लॻियल आहे। पुलिस खाते जे ऑफिसरनि ऐं इंतज़ामिया बाख़बर हुअण बावजूद को एक्शन नाहे वरितो। हितां जे सियासी समाजी धुरिन एसएसपी मटियारी डीआईजी हैदराबाद समेत इंतज़ामिया का मुतालबो कयो आहे त खंडू स्टॉप जी पुलिस चेक पोस्ट जी इमारत नए सिर तामीर कराए हिते वधीक पुलिस जो अमलो मुक़रर करे ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।